टंडोजाम में कोरोना केसेस में तेजी सां वात अपडेट कयूं पिया कि टंडोजाम खां जिते रेडियो न्यूज़ जे रिपोर्टर मुनसिफ अहमद टालपुर मुताबिक़ टंडोजाम में कोरोना केस तेजी सां वधण लॻा। DHO हैदराबाद टंडोजाम जी मीर कॉलोनी ऐं खिसियाना मोरी खे सील करण ऐं स्मार्ट लॉकडाउन लॻाइण लाइ डिप्टी कमिश्नर खे लेटर लिखी छॾियो। DHO हैदराबाद मुताबिक़ ॿिन्ही इलाक़नि जी 30,918 जी आबादी में 214 कोरोना केसनि जी तस्दीक थी चुकी है। मीर कॉलोनी ऐं खिसियाना मोरी में हिन वक्त 45 कोरोना जा केस एक्टिव आहिनि। 4 ॼणा कोरोना सबब फौत थी चुका आहिनि। ॿिए तरफ़ टंडोजाम ऐं उनजे आसपास जे इलाक़नि में कानून लागू कंदड़ इदारा SOPs ते अमल कराइण में मुकम्मल तौर ते नाकाम। HRJDO न्यूज़ ते इन वक्त ताईं बस एतिरो ई। वधीक ख़बरनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो HRJDO न्यूज़।